नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे पेशावर खां ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत मसीह बिरादरी जी शादी ऐं तलाक बाबति क़ानूनी तरमीम जो फ़ैसिलो कयो। ख़ैबर पख्तूनख्वा जे इतलात वारे वज़ीर शौकत यूसुफ़ाई पेशावर में अल ख़िदमत फाउंडेशन ख़ैबर पख्तूनख्वा जी तइलीम वारे शोबे तरफ़ां निशरत हाल में सालियाने टैलेंट ट्रिब्यूट तक़रीब में शिरकत कई। इन मौक़े ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शौकत यूसुफ़ाई चयो है त सूबाई ऐं ज़िले सतह ते मुश्खाल काउंसिल क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो। हिन चयो है त बजट में शादी शागिर्दनि ऐं बेवान लाइ वज़ीफ़ा रखिया विया आहिनि। सूबाई काबीना में मसीह शादी तरमीम बिल ऐं तलाक तरमीम बिल पेश कया वञनि ऐं 18 सालनि जी घटि उमिरि जी छोकिरी जी शादी जी उमिरि ते पाबंदी लॻाई पई वञे। शौकत यूसुफ़ाई चयो है त तलाक बाबति औरत खे तहफ़ुज़ ॾियण जी कोशिशि कई पई वञे। पहिरें मुड़ुसु को बि इल्ज़ाम हणी औरत खे तलाक ॾेई जान छॾाईंदो, हाणे ईअं न थींदो। मुड़ुस खे तलाक लाइ ज़ाल ते इल्ज़ाम हणी साबित बि करणो पवंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।